थोड़ी तकलीफ के बुधार मुझे दिमाग में वे ये तरकीब आई करे ना त ज़ाल तो का ई तरीका पो देर छाजी तो करी मो तकली तरकीबा आशिका तोखे कोहण देना छुरी छला तो दिखी करी मुखे मारला छुरी जी का भी जरूरत ना है चीचू पेरन का कपे जनो मैं हवाए छाजी भरजी वैया तू रुगो सुम मुआ मारिया ड्रामा सीरियल मुड़स माण्हू जी अॻी एपिसोड जी पूरी मालूमात तव्हांखे ॾींदासीं दोस्तों। हीअ त कॉमेडी ड्रामो आहे ऐं तव्हांखे पहिरीं एपिसोड हिन जी कीअं लॻी इहो बि हाल वाल ॾिजो दोस्तों। जेको मवाली जो दोस्त आहे इहो मवाली खे टिकरा ऐं ॾेई इन खे पंहिंजी घरवारी मां पादर खाराईंदो। जी हाँ, पहिरियों चवंदो छुरी में तिखी करे उन खे ड्रिज आहे, छुरी ते हुनजी घरवारी कोन ड्रिजंदी ऐं पोइ जेको आहे उहो वरी अञा कुटको ॾेई ॿाहिरि कढंदी। वरी मवाली वेंदो पंहिंजे दोस्त ॾे, चवंदो नथी ड्रिजे, चवंदो शराब पी तूं दिलेर थी वेंदे, पोइ वञी विड़। वरी शराब पी पंहिंजी घरवारी जे अॻियां वेंदो, लेकिन उहो पोइ बि उन खां कान ड्रिजंदी, अञा उल्टो वञी मवाली खे ई कुटको ॾींदी, मुड़ुसु माण्हू खे कुटको ॾींदी। इहो मुड़ुसु माण्हू जेको आहे जेको पंहिंजी घरवारी मूं फाथो आहे उन दोस्त इन खे फिराए कुटराए थो। अहिड़े हिसाब सां मश्करीन में बहितरीनु कॉमेडी ड्रामो आहे। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हिन ड्रामे जो आहे न हीउ सोप सीरियल आहे, मतिलबु कॉमेडी जे हिसाब सां। ॿियो हाणे हिकु जहिड़ा उहो बि अचण वारो आहे केटिन वारनि जो, हीअ बि बहितरीनु आहे। ॿई ड्रामा लगातार हलंदा रहंदा। ऐं हीअ तव्हांजी जेकी पहिरीं एपिसोड कीअं लॻी इन जी क़ीमती राय पंहिंजी कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। ऐं असांजे चैनल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर भी ज़रूर कंदा। मिलंदासीं तव्हां सां असां नेक्स्ट वीडियो में, लेकिन हिन जी मालूमात ज़रूरु ॾींदा कमेंट सेक्शन में, ख़बर पवे तव्हांखे हीउ ड्रामो वणियो या न वणियो, मुड़ुसु माण्हू जेको सीरियल हलियो आहे।